सेवण मावा के खबर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में इंसानी हुकूक जे ॾियारे ते सिंध प्रेस क्लब सेवण में ह्यूमन राइट प्रोटेक्शन फोरम तालका सेवण जे उहिदेदारनि तरफ़ां इंसानी हुकूक जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें सिंध प्रेस क्लब जे समूरनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। HRPFA तालका सदर गुलाम सबीर सेवानी, नायब सदर मोहम्मद वारिस कोरेजो, फाइनेंस सेक्रेटरी अकरम आरबानी, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद सफ़र सेवानी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल सलाम सोलंकी, मेंबर आफ्ताब अहमद शेख, मेंबर एजाज अहमद, मेंबर असदुल्ला ओठो ऐं सिंध प्रेस क्लब सेवण जे सरपरस्त आला सैयद रज़ा हुसैन शाह मौजूद आ। HRPF तालका सेवण जे सदर गुलाम शबीर सेवानी हिन प्रोग्राम में आयल समूरनि दोस्तनि खे खिताब कंदे चयो त मां मोहतरम जनाब सैयद रज़ा हुसैन शाह खे HRFP तालका सेवण जो सरपरस्त आला जे लाइ मुंतखब कयो आहे ऐं हिन प्रोग्राम में सिंध प्रेस क्लब सेवण जी ऑफिस में आयल समूरनि दोस्तनि सां गॾु केक काटियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। या अली मदद जीअं त मां इंसानी हक़नि जे तंज़ीम जो तालका सेवण ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान जे तंज़ीम जो तालका सेवण जो प्रेसिडेंट गुलाम शबीर सेवानी, मां पंहिंजे जेके बि असांजा दोस्त वेठा आहिनि, असांजो मोहम्मद अकरम आरबानी साहब जेको असांजो आहे फाइनेंस सेक्रेटरी, साईं एजाज साहब असांजो आहे मेंबर साहब, साईं मोहम्मद वारिस कोरेजो वाइस प्रेसिडेंट तालका सेवण शरीफ, साईं आफ्ताब अहमद शेख तालका सेवण जो, साईं असदुल्ला सीनियर मेंबर तालका सेवण जो, साईं मोहम्मद सफ़र मेंबर साहब ऑफिस सेक्रेटरी आहे। असां पाण में मुतफ़िक़ करे सेवण शहर जे तालके जी सेवण सिटी जो मोज़ज़ माण्हू ऐं क़ाबिल एहतराम जेतिरी भी मां तारीफ़ कयां उहा बिल्कुलु घटि आहे। उहे लफ़्ज़ मूं वटि न आहिनि जेके मां साईंजनि जे लाइ चवां। साईं सादात घराणे सां तालुक़ रखंदा, साईं बुज़ुर्ग माण्हू आहिनि, साईं सैयद साईं अली रज़ा शाह साहब खे असां पंहिंजे तंज़ीम ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान तालका सेवण जे लाइ सरपरस्त असां आला चूंडियो आहे। असां इंशाअल्लाह ताला अॼु खां वठी असांजो सरपरस्त आला आहे, अॼु खां वठी असां साईं जन ऐलान करे था छॾियूं। तो साईं के साईं साईं महिरबानी भाकुर पायो साईं, अल्लाह साईं ख़ुशि कंदो। हाणे अॼु इंसानी हक़नि जे तंज़ीम जो बि ॾींहुं आहे ऐं असां इंसानी हक़नि जे उन लेवल ते साईं जन सॼी गैदरिंग